बादशाह, वज़ीर ऐं बादशाह जो नौकर ॿेड़ीअ में सफ़र पिया कनि। अचानक ॿेड़ीअ खे अची तूफ़ान वरायो। बचण जी का राह नज़र न पई अचेनि। मलाह चयुनि, हाणे सिर्फ़ु हिकिड़ो ई हलु बचियो आहे। सभु पंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो गुनाह ॿुधाए अलाह खां उन जी माफ़ी वठो, मतां बची पऊं। सभ खां पहिरियां बादशाह चयो, मुंहिंजो वॾे में वॾो गुनाह इहो आहे त मां वज़ीर खे कम सां ॿाहिरि मोकिले उन जी ज़ाल सां मिलणु वेंदो हुयुसि। मुंहिंजा वज़ीर जी ज़ाल सां नाजाइज़ तालुकात हुया। मां उन जी माफ़ी थो घुरां। वज़ीर चयो, जॾहिं बादशाह कंहिं कम सां मुल्क खां ॿाहिरि वेंदो हुयो त मां राणीअ सां मिलणु वेंदो हुयुसि। मुंहिंजा राणीअ सां नाजाइज़ तालुकात हुया। मुंहिंजो वॾे में वॾो उहो गुनाह आहे, उन जी माफ़ी घुरां थो। नौकर चयो, जॾहिं बादशाह ऐं वज़ीर कंहिं कम सां ॿाहिरि वेंदा हुया त मां बादशाह ऐं वज़ीर जे घरवारी सां मिलंदो हुयुसि। मुंहिंजा ॿिन्ही सां नाजाइज़ तालुकात हुया। मुंहिंजो वॾे में वॾो उहो गुनाह आहे, मां उन जी माफ़ी थो वठां। उहो ॿुधी मलाह पाणीअ में टप ॾेई चयो, हीउ टोलो ई कमीननि जो आहे, ॿेड़ी पार न पुॼंदी। सो दोस्तो, पंहिंजो मुल्क बि अहिड़नि कमीननि जे वर चढ़ी वियो आहे। मुश्किल सां तरक़ी थींदी।